मखसूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ इलेक्शन कमीशन जो इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो। ECP जो इजलास सुभाणे ॿीहर थींदो। PTI जो तंज़ीमी ढांचो नाहे, इन करे मुंझारा आहिनि। मखसूस सीटुनि बाबति लिस्टूं कंहिं जूं मंज़ूर कयूं वञनि। इजलास दौरान इलेक्शन कमीशन जी लॉ विंग पारां ब्रीफिंग। सुप्रीम कोर्ट पारां क़ौमी ऐं सूबाई असैम्बलियुनि जूं मखसूस सीटूं PTI खे ॾियण जो हुकुम ॾिनो वियो हो। इडहॉक जज मुक़ररु थियण घुरिजनि। इडहॉक जजनि जी मुक़ररी जी आईन इजाज़त ॾिए थो ऐं उन्हनि जी मुक़ररी चीफ जस्टिस न पर जुडिशल कमीशन खे करणी आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तार जो निजी TV सां ॻाल्हियूं। हिन चवणु आहे त कमीशन में सुप्रीम कोर्ट जा 5 सीनियर जज शामिल आहिनि। जुडिशल कमीशन उन्हनि जजनि जी मुक़ररी कंदी। उहे ईंदा त जीअं आम माण्हुनि जे केसनि जो फ़ैसिलो थी सघे। सुप्रीम कोर्ट में 17 जजनि जो अंग पूरो नाहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि मलीर एक्सप्रेस वे बाबति इजलास। मलीर एक्सप्रेस वे जे पहिरें मरहले में कम तेज़ करण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ॼाम सादिक पुल खां शाह फैसल टाउन ताईं 15 किलोमीटर जो ट्रैक पहिरें मरहले में मुकमल कयो वञे। अगस्त जे आख़िर ऐं सेप्टेम्बर में 15 किलोमीटर मलीर एक्सप्रेस वे खे शुरू करणु चाहियूं था। 15 ॾींहनि अंदरि सर्वे करे रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर समूरनि DCs खे सरकारी ज़मीनुनि जी मुकमल हिफ़ाज़त करण जी हिदायत कंदे चयो त कंहिं खे बि सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां पाकिस्तान जी आवाम लाइ ख़ुशख़बरी। दुनिया जी सभ खां वॾी बस ठाहींदड़ कंपनी यूटोंग तरफ़ां कराची में इंट्रासिटी ऐं EV बसुनि जो प्लांट लॻाइण जो फ़ैसिलो। यूटोंग विच ओलह जे CEO ऐं ॿियनि अमलदारनि जी सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां मुलाक़ात। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त यूटोंग तरफ़ां कराची में प्लांट लॻाइण जो कमु 3 महीननि अंदरि शुरू थींदो। प्लांट जो कमु ईंदड़ साल मुकमल थी वेंदो। यूटोंग जूं इंट्रासिटी ऐं इलेक्ट्रिक बसूं हाणे कराची में ठहंदियूं। प्लांट में EV बसूं ऐं हाइब्रिड बसूं तयारु कयूं वेंदियूं। प्लांट लॻाइण सां सनत खे हथी मिलंदी ऐं रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थींदा। मुल्क में सती आदमशुमारी ऐं घरशुमारी जी पहिरीं डिजिटल सेंसस जा अंग अखर जारी। शुमारियात खाते मूजिब सिंध जे 70.33% आबादी खे बिजली जी सहूलियत आहे। 12.58% घराड़ा सोलर इस्तेमाल करे रहिया आहिनि। कराची जी आबादी 1,88,60,000। हैदराबाद जी कुल आबादी 19,20,000 आहे। सखर शहर जी आबादी 5,60,000 ऐं लाड़काड़े जी आबादी 5,50,000 आहे। सभ खां वधीक गैस पैदावार कंदड़ सिंध जा 52.32% घराड़ा गैस इस्तेमाल कनि था। पाकिस्तान में 21,26,099 परडेही शहरी रहनि था। सिंध में सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़नि जो अंग 60.14% आहे। जावेद आलम ओढो हिकु भेरो ॿीहर एडिशनल IG कराची मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। इमरान याकूब मिनहास DIG CTD तौरु कमु जारी रखंदो। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सुप्रीम कोर्ट जो एडहॉक जज बणिजण खां मुआज़रत करे छॾी। मक़बूल बाकर जो चवणु आहे त एडहॉक जज जी मुक़ररी आइनी आहे। एडहॉक जज वारे मामले ते तनक़ीद बिना जवाज़ आहे। हू ज़ाती सबब जे करे एडहॉक जज थियण खां मुआज़रत करे छॾी। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ पाकिस्तान रेलवेज़ मुसाफ़िर रेलगाॾियुनि जे भाड़नि में हिकु भेरो ॿीहर इज़ाफ़ो करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब समूरनि मुसाफ़िर रेलगाॾियुनि जी इकोनॉमी, AC स्टैंडर्ड, AC बिज़नेस, AC पॉलर, AC स्लीपर क्लासिस जे भाड़नि में 1% इज़ाफ़ो कयो पियो। मेल एक्सप्रेस ऐं इंटरसिटी मुसाफ़िर ट्रेनुनि जे भाड़नि में इज़ाफ़ो कयो वियो। भाड़नि में पब्लिक इज़ाफ़ो प्राइवेट पार्टनरशिप तहत हलंदड़ समूरनि रेलगाॾियुनि ते बि लागू थींदो। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत सॼे सूबे में गर्मी जी शिदत बरक़रार। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जो चवणु आहे त कराची में बरसाति जो फ़िलहाल कोई इम्कान नाहे। गर्मी पद 40 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कई वई ऐं गर्मी जी शिदत 50 डिग्री सेंटीग्रेड खां वधीक महसूस करे सघिजे थी। घटि प्रेशर सबबि शहर में
घुट बूसट जी सूरत हाल बरक़रार आहे। हवा जो घटि दबाव जेकॾहिं समुंड तरफ़ अचे हा त बरसातूं थियनि हा। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अणॼातल 20 ॼणनि जा लाश हिते गुज़िरियल 2 ॾींहंनि दौरान 4 लाश ईदी रज़ाकारनि ऐं 16 लाश छीपा रज़ाकारनि खे मिलिया। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि सख़्त गर्मी सबबि केतिरनि ई माण्हुनि मुख़्तलिफ़ इस्पतालुनि मां तिबी इमदाद हासिल कई। हथायल लाशनि जे वारसनि जी ॻोल्हा नादरा ज़रिए कई पई वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी नेशनल ड्रग सर्वे जी उसूली मंज़ूरी ॾेई छॾी। 11 सालनि खां पोइ थींदड़ सर्वे तहत सॼे मुल्क में मंशियात इस्तेमालु कंदड़नि जी डेटा गॾु कई वेंदी। घरू वज़ीर जी सदारत हेठि नेशनल ड्रग सर्वे कमेटी जो इजलास 15 ॾींहं अंदरि सर्वे बाबति मामलनि खे हतमी शक्ल ॾियण ऐं घरनि खां सवाइ तालीमी इदारनि कचनि आबादियुनि ऐं ॿियनि हंधनि तां बि डेटा वठण जी हिदायत। घरू वज़ीर हुकम ॾिनो आहे त नेशनल ड्रग सर्वे खे हर सूरत में जामे ऐं तस्दीक थियल हुजणु घुरिजे। मंशियात ख़िलाफ़ का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। सर्वे कराइण में सहकार लाइ आलमी तरक़ियाती इदारनि सां राब्तो कयो वञे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अॾे पुट शहीद शाहनवाज़ भुट्टो जी 39वीं वरसी मल्हाई पई वञे। पीपी ज़िले लाड़काणे पारां ॻड़ी खुदाबख़्श भुट्टो में वरसी तक़रीब मुनक़िद। शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरे इज्तिमाई दुआ पिणु घुरी वई। शहीद शाहनवाज़ भुट्टो समेत ॿियनि शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहीद शाहनवाज़ भुट्टो खे 39 वरसी ते ख़राज अक़ीदत पेश। संदसि चवणु आहे त शहीद शाहनवाज़ भुट्टो जी इनक़लाबी सोच जमहूरियत लाइ जदोजहद ते ॿधल लेगेसी मशले राह आहे। अॼु जो ॾींहुं बि यादि ॾियारे थो त भुट्टो ख़ानदान जमहूरियत लाइ केतिरियूं ई क़ुर्बानियूं ॾिनियूं। पाकिस्तान में मज़बूत जमहूरियत बराबरी ऐं तरक़ी पसंद मुआशरे लाइ जदोजहद जारी रहंदी। विछड़ी वियल सूफ़ी फ़नकार सोढल फ़क़ीर जी यादि में सिंध जो सक़ाफ़ती मंज़र उदास। दिलयुनि ते राॼ कंदड़ पर बेक़दरीअ जो शिकार थियल फ़नकार जे मोरे वेझो अबाणे ॻोठ लगारी बिजराणी में तदफ़ीन। फ़क़ीर फुकराव ऐं संदसि सोगवार मदाद तॾे ते पंहिंजा लुड़क रोके न सघिया। सोढल फ़क़ीर जे पोइरनि सां ताज़िया जो सिलसिलो जारी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सूफ़ी रागी सोढल फ़क़ीर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर चयो त सोढल फ़क़ीर सूफ़ी बुज़ुर्गनि जी शाइरीअ खे बहितरीन अंदाज़ में पेश कयो। अल्लाह ताला मरहूम सोढल फ़क़ीर खे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता करे। सक़ाफ़त वारे वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह पारां सोढल फ़क़ीर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त सोढल फ़क़ीर सूफ़ी राग में पंहिंजो धार ऐं मुनफ़रिद मक़ाम ठाहियो। कराची में ब्यूटी पार्लर मालिक हथा और डिप्टी कमिश्नर जे गार्ड खे ज़ख़्मी करण वारे वाक़े जो केस दाख़िल। मालिक गिरफ़्तार। 2 ॾींहं अॻु डिप्टी कमिश्नर रेवेन्यू सनिया शेख ऐं ब्यूटी पार्लर अमले विच में झेड़ो थियो हो। झेड़े दौरान ब्यूटी पार्लर मालिक बिलाल सिद्दीकी गार्ड हालार खे गोली हणी ज़ख़्मी कयो। वाक़ियो डिफेंस बदर कमर्शियल एरिया में पेश आयो। ॾहरकी में मुबैना तौर फोत थी वियल नींगरी खे वारसनि पारां जाली आमिल मथां क़त्ल जो इल्ज़ाम। 3 ॾींहं अॻु मुस्तफ़ा कॉलोनी में 14 वरियनि जी रेखा बाई फोत थी वई हुई। नींगरी जे वारसनि इल्ज़ाम हणियो आहे त नींगरी खे जाली आलिम अनिल कुमार पाणी में लूणु मिलाए पाणी सां भरियल 3 जग पियारिया, जंहिं सबबु नींगरी फोत थी। इंसाफ़ कयो वञे। कश्मीर घुमण लाइ वियल कंडियारो वासियुनि सां हादसो। हिकु नौजवान फोत, हिकु गुम, 2 ॼणा ज़ख़्मी। कश्मीर जी वादी में जीब दरिया में किरण सबबु कंडियारो वासी बचल हतार फोत थी वियो। ज़ख़्मियुनि में मेवाल हतार ऐं सदा मला शामिल। सलीमाबाद वासी इसरार अब्बासी जो पतो न पियो। फोतुनि जे घरनि में कोहराम मची वियो। चक वेझो कचे में हथियारबंदनि हथां फुर दौरान धनार क़तल। ॻोठ गुलाम सरवर राजाणी में हथियारबंदनि धनार असदुल्ला राजाणी खे क़तल करण खां पोइ मेहूं फुर करे विया। ऐं मलेशिया जे अॻूणे वज़ीर आज़म महातिर मोहम्मद जी तबियत नासाज़, इस्पताल दाख़िल। 99 वरियनि जे महातिर मोहम्मद खे खंघि सबबु इस्पताल में दाख़िल करायो वियो। महातिर मोहम्मद सूमर खां नेशनल हार्ट इंस्टीट्यूट में आहे ऐं कुझु ॾींहं वधीक तिबी मर्कज़ में रहंदो।